केतरा दी थियान किथे घुमई मतलब चाय पियूं था होटल ते गालियूं सब उते करियूं था इते बीठा आहियूं कारे में हल Tak ada man, ya tapi मजे में अरे यार पैसा तो मूं वटि ॿिनि चांहियुनि जा मस वञी थींदा हाणे एतिरा पैसा किथां आणियां मुंहिंजा मौला को रस्तो कढ अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। ये खबर महबूब किथे है? आमू घर है बा। खबर महबूब छाप करे ॾिसण में कोन थो अचे। मेरी जिते कम कंदो त कढी वियो हाणे चलो वांदो अचो। जनी बाबू मोकलाणी कोने वो सालूंगा ठीक है ठीक है यानी वो मोकलाणी कोने आने वाला चलो बच चलिए इन जो मतलब त मोबाइल खणण जे बहाने नौमी मुंहिंजे खीसे में पैसा लॻाए रहियो हो सच चवंदा आहिनि त दोस्ती जो भरम सिर्फ़ु उहे रखी सघनि था जंहिंजे वजूद में समंदर जेतिरो दिलि हुजे मूंखे शर्मिंदा बि कोन थियण ॾिनई ऐं पैसा बि ॾेई वियो